पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वैरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, छो त हाणे सांवल पंहिंजो वाइदो पूरो कंदो, कीअं बि करे पंहिंजे सौट खां सिकू जी भेण सां निकाह कराईंदो। इहो जेको वार्निंग ॾेई वियो आहे इन ते अमल बि कंदो। ऐं होॾां जेको आहे दोस्तों, हाणे रुंडो पाण खे साफ़ करे इहो सॼो इल्ज़ाम फेरे करे सिकू ते विधई, यानी सिकू जे मथां शामत अची वई। सिकू जी भेण सां हैदर निकाह कंदो, इहो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं चटियूं मटियूं बि भरींदो सिकू, ऐं इहो वलू वारो खून फोक वेंदो। ऐं हिते जेको आहे रुंडे जे ॿिन्ही हथनि में गिदरा अची वेंदा, जंहिं लालच में हुन कोशिशि कई त 15-20 लख बि कढंदुमि, हीअं कंदुमि हूअं कंदुमि। उहे वक़्ती तौर ते न मिलंदा, बाद में मथां उनजो कुझु आसिरो मिले, लेकिन रुंडो पाण खे सियाणो सम्झे थो। अॻिते हली रुंडे जे लाइ मुसीबतूं शुरू थींदियूं। जंहिं शइ लाइ हुन सोचियो आहे मां हीअं कंदुसि मां हूअं कंदुसि, सभिनी उन कमनि में रुंडो नाकाम वेंदो। दोस्तों अॼु जो वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।